नाज़रीन, कराची जे सिंध मुस्लिम लॉ कॉलेज में सकाफ़ती तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें शागिर्दनि पारां सिंध जे क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो, जॾहिं त उमर मारवी जे अक्स हेठि टेबलो पिणु पेश कयो वियो। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था बशीर मीरजट जी हीअ रिपोर्ट। टीवी न्यूज़ जे तरफ़ां जेको ऐलानियल सकाफ़ती ॾियारो आहे, मुंहिंजी धरती मुंहिंजो शान, सिंध जी नसर अदावत जे अज़म जे सिरे हेठि अॼु एसएम लॉ कॉलेज कराची तरफ़ां सकाफ़ती प्रोग्राम कोठायो वियो आहे, जंहिंमें जेके स्टूडेंट आहिनि उन्हनि तरफ़ां हिकु मुख़्तलिफ़ टेबलोस पिणु पेश कया पिया वञनि। जीअं त हीउ जेको कल्चर डे आहे, जेको सिंधी कल्चर डे जेके असां चऊं था, तहज़ीब सकाफ़त जेके असां चऊं था, इहा तव्हांखे ख़बर आहे त हर साल जेको आहे सो मल्हायो वेंदो आहे। रवायत जेका आहे सा काफ़ी सालनि खां वठी जेका आहे सा हलंदी थी अचे, ऐं असां बि इन जे मदे उनखे अॻिते ॾिसंदे जेको आहे सो हिते हर साल जेको आहे सो पंहिंजे शागिर्दनि सां गॾु कॉलेज में जेका आहे सा सिंधी कल्चर डे जेको आहे सो सेलिब्रेट कंदा आहियूं, ऐं उनजे सिलसिले में अॼु हिते इकठे थिया आहियूं। रंगनि जी रोशनासी दुनिया ॾिठी, उहा असांजे सिंधियुनि माण्हुनि ऐं सिंध धरतीअ मां आई। उहा मोहन जे दड़े जी सकाफ़त हुई, उहे रंग ठाहींदा हुआ। असां दुनिया खे कपिड़े पाइण जी तहज़ीब ॾिनीसीं। हूअं त साल में असां वटि केतिरा ई त्योहार थियनि, पर हीउ त्योहार उन्हनि समूरनि त्योहारनि जो उत्तम आला आहे। उहो इन करे जो हुनजी जेका ख़ुशबू आहे उन में इहो न आहे त सिर्फ़ु तव्हां तयारु थी वेठा, बल्कि पंहिंजे ज़हननि खे तयारु करिणो आहे, पंहिंजी सोचुनि खे तयारु करिणो आहे। मूंखे ॾाढो फ़ख़्रु आहे, मां सिंधी आहियां। हीउ सिंधी सकाफ़ती दाड़ो त सिंधियत जो न आहे, सभिनी पाइण जो आहे। त बलूची पश्तो सभिनी जो आहे। मां अॼु सां सभु अॼु जे ॾींहं सां सभु हिकु थियूं था, जीअं सिंध पाकिस्तान जिंदाबाद। हर साल हम सिंधी कल्चर डे सेलिब्रेट करते हैं, तो एक तरह की हमें अपनायत होने लगी है सिंध से भी। माण्हू आहिनि उहे चवंदा आहिनि त जेके असां न्यू जनरेशन आहे उहा सिंधी गीत नथी ॿुधे, सिंधी त्योहार नथी मल्हाए, त अॼु असां इहो सभु ॾेखारियूं था त असां जेकी न्यू जनरेशन आहे उनखे बि सिंध सकाफ़त जो जज़्बो आहे। सिंधी, बलोची, कश्मीरी, गिलगती, पंजाबी सभु ॿाहिरि मिली करे उते पंहिंजो रक़्स कनि था, उते पंहिंजी डांस कनि था, उन सां गॾु पंहिंजी पार्टिसिपेशन कनि था। उनखां पोइ सिंधी कल्चर डे जी सकाफ़त जो मोहबत जो पैगाम था ॾियनि। असांजो मक़सदु इहो ई आहे त जेतिरो थी सघे तालीम हासिल कयो। तालीम खां सवाइ तव्हांजो कल्चर बि कुझु बि न आहे। उमर जे ताम खे ठुकराए करे झूठो करार ॾेई, बेहूदा करार ॾेई, सुकनि टुकरनि खे अपनाए थी, जंहिंमें संदसि माउ जी ममता आहे, पहाड़नि जी पछाड़ आहे। शाहीन अली सां गॾु बशीर मीरजट, धरती न्यूज़।